नाज़रीन तव्हांखे एम न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले शहीद बेनज़ीराबाद तरफ़ां छंछर ते सकरन में एहतजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं मोहतरमा फरियाल टालपुर जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जलनि जी जागरता रैली, जंहिंमें वॾे अंग में कारकुननि शिरकत कई। नाज़रीन तव्हांखे एम न्यूज़ ॿुधाईंदा हलूं त सकरन में 16 नवंबर छंछर वारे ॾियारे 1 बजे तारीख़ी धरणो हयो वेंदो, जंहिंमें समूरे ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा कारकुन शिरकत कंदा। डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जे तरफ खां धरणो लगायो वेंदो ऐं उन धरणे जो मक़सदु हिन नाहल ऐं सिलेक्टेड हुक्मराननि जे ख़िलाफ़ जीअं तव्हां असांजे काइदीन हुर्रे मुजाहिद मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, आदि फरियाल टालपुर साहिबा, सैयद खुर्शीद अमन शाह साहब ऐं पीपल्स पार्टी ऐं सियासी क़यादतुनि जे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं करे रहिया आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ असांजो ही डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जे तरफ़ खां तालके सकरन जी मेज़बानी में सुभाणे धरणो लॻंदो। उन जी अव्हांखे दावत बि ॾियण आया आहियूं ऐं असांजो ज़िले प्रेसिडेंट हिते हिन प्लेस खे हिन जॻह खे ॾिसण जे लाइ बि आयो हो, तंहिंजे करे असांजी हिन जागृता रैली जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त सुभाणे 1 वॻे सिनेमा चौक ते गॾु थी हिन नाम निहादनि हुकूमत जे ख़िलाफ़ कामयाब तर कामयाब जी हमेशह तालके सकरन गिर पंहिंजी तारीख़ रक़म कई आहे ऐं उमेद आहे त डिस्ट्रिक्ट जा सभु दोस्त हिते गॾु थींदा ऐं भरपूर नमूने सां एहतजाज ऐं धरणो हयो वेंदो। चंद लफ़्ज़नि जे लाइ, छो जो निमाज़ जो टाइम बि थिए पियो, असांखे उहो बि ख़्यालु रखिणो आहे ऐं चंद लफ़्ज़नि जे लाइ कुझु टाइम जे लाइ गुज़ारिश कंदुसि पंहिंजे पाकिस्तान पीपल्स पार्टी डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद जे प्रेसिडेंट ऐं वर्कर लॾे जे सरवाण मोहतरम चाचा अली अकबर जमाली साहब जन के तो पंहिंजे ख्याल जो इज़हार कनि। मोहतरम चाचा अली अकबर जमाली साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। निहायत क़ाबिल एहतराम साईं ॾाढो गुलाम शाह लखारी साहब, अली नवाज़ चांडियो साहब, साईं अली अदर शाह साहब, रशीद कीरियो ऐं ॿिया मुंहिंजा पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जियाला कारकुनो, हारी कमेटी जो मुंहिंजो दरिया खान ज़रदारी, मुंहिंजा जियाला कारकुनो, ज़ैली तंज़ीम जा दोस्त, अस्सलाम वालेकुम। जाली मदद जिए बुटो सही अॼु कोई बाक़ायदे न जलसो आहे, ही असल में तैयारी आहे सुभाणे लाइ। जी तव्हांखे ख़बर आहे त सुभाणे 1 बजे जनाब आसिफ अली ज़रदारी साहब मर्द हुर, असांजो हीरो, असांजो लीडर, असांजो वॾो ऐं असांजी मान वारी भेण असांजी आतिफ़ फरियाल साहब आहे, साईं खुर्शीद शाह साहब, जेका बि असांजी पार्टी क़यादत आहे, जंहिंसां हे जेको माटे जी भावर सलूक कयो थो वञे, जंहिं तरीक़े सां असांजी लीडरशिप खे पाबंद सलासिल कयो वियो आहे, उन जे ख़िलाफ़ असां ही धरणा प्रोग्राम कया आहिनि। अॻे बि सकरन में हिकिड़ो प्रोग्राम थियो आहे, पर बिलावल साहब जे जलसे जे करे प्रोग्राम असां मुलतवी कयो, वरी असां शुरूआत कई आहे, सकरन खां ई शुरू कई आहे। त सुभाणे तव्हांखे मैसेज ॾियणु आया आहियूं त वधि में वधि मां सकरन जे दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त उन में शिरकत कनि, पर सकरन जे दोस्तनि हमेशह मल्हायो आहे, सकरन जे कामरेडनि, सकरन जे जियालनि, सकरन जे नोटेबल्स, सकरन जी सिविल सोसाइटी, सकरन जे सहाफ़िन हमेशह असांजो साथ ॾिनो आहे। मां उमेदु रखां थो सुभाणे 1 बजे हिन मैदान ते सिनेमा चौक ते हिकिड़ो वॾो धरणो असां हणूं था। हिन न्याज़ी जेका सिलेक्टेड गवर्नमेंट आहे उन्हनि खे मैसेज ॾियणो आहे त आसिफ साहब बीमार आहे, हुन सख़्तु बीमार आहे, हक़ीक़ी माना में बीमार आहे। असांजो मुतालबा पहिरियों मुतालबो थियो आहे त आसिफ साहब ऐं आतिफ़ फरियाल साहिबा जे ख़िलाफ़ कूड़ा केस ख़तमु, फौरन ख़िताब ख़तमु कया वञनि। आसिफ साहब तव्हांखे ख़बर आहे असांजो दलेर लीडर आहे, हुन दरख़्वास्त बि कान ॾिनी आहे। हुन चयो आहे त बाबा या केस साबित कयो या मूंखां माफ़ी वठो। हुन हिकिड़ी लाइन वरिती आहे, ज़माने जी दरख़्वास्त हू नथो ॾे। असां सलाम पेश कयूं था आसिफ अली ज़रदारी साहब खे, आतिफ़ फरियाल साहिबा खे, त सुभाणे इन